दीनू इदू असांखे हाणे ॿियो शिकारात करणो पवंदो। बाक़ी हिननि जे आसरे वेही पंहिंजो वक़्तु ज़ाया न कंदासीं। हा कोड़ा खान, ये असां खां वधीक सुञा लॻनि था। हा दादा, महांगाई चोट चढ़ी वई आहे। हेॾा वरी माण्हुनि जा फसल बि न आहिनि थिया। हिननि जा वारस पाण खे 5-5 लाख करोड़ ॾींदा। तव्हां वञो को ॿियो शिकारात करे अचो जेको पाण खे पहुचण सां ई मालामाल करे छॾे। बाक़ी हिननि जी मानी ही तव्हां न वञो। हाँ साईं, ॾिसूं था मन को बादशाह जो पुट हथ अची वञे। ॿुध, जीअं सरकारी उस्ताद पंहिंजनि ॿारनि खे सरकारी स्कूल में न आहिनि पढ़ाईंदा, तीअं असांजा मुल्क जा बादशाह बि असांजे मुल्क में ॿार न आहिनि राईंदा। बाक़ी को ॾिसो ज़िमेदार जो छोरो हथ अची वञे। ठीकु आहे साईं, ॾिसूं था। छॾो तव्हां केरु आहियो? तव्हांखे काॾे न वठी वञो, तोखे ख़बर न आहे असां बेले जा छी आहियूं, बेले जा छी। हल बरेरा साईं, हीअ असां सोन वठी आया आहियूं। सिर्फ़ु हिननि जे मालिकनि ने फ़ोन करण जी देरि आहे। हा वॾा, असांखे पकी रिपोर्ट मिलियल हुई त हिननि वटि मौक़े ते 10 लाख रुपया मौजूद आहिनि, पर असांजी बदकिस्मती हिकु स्टाफ पहिरियों हिन जो साथी लही वियो। फोन कर पंहिंजे साथी ॾे, चवेसि त रस्ते में मुंहिंजी गाड़ी पंचर थी पई आहे, जल्दी अचण जी कर। हेलो नज़ीर, आमजद ॻाल्हायां थो। मुंहिंजी गाड़ी रस्ते में पंचर थी पई आहे, जल्दी अचण थी कर, पर तयारी सां। नज़ीर वञे थो, पर ख़्याल सां वञिजा। एतिरा पैसा जेब में अची मथां धड़ेलनि जे वार चढ़ी वञे। जेकॾहिं धड़ेलनि जे वार अची वियुमि न त पोइ तोखे फ़ोन करे तोखे चवंदमि त मुंहिंजी गाड़ी जो टायर पंचर थी पियो आहे, जल्दी अचण जी कर। तयारी सां। ठीकु आहे। हाणे मज़ा ईंदो, बुरा लॻंदा। दीनू आहे तूं, इन ख़ुशी में को गानो थी वञे। हाज़ुर साईं, असां ॿुधायूं था। ओ अज बीमारी वही छड़े महबूब जे दीदार में, अज बीमारी वही छड़े महबूब जे दीदार में। कुर्बान थिया तयार ता, कुर्बान थिया तयार ता, कोने को घट इकरार में। अज बीमारी वही छड़े महबूब जे दीदार में, अज बीमारी वही छड़े। मोए खां पो महबूब जे हे कर अचे मुंहिंजे मथां, हो मोए खां पो महबूब जे हे कर अचे मुंहिंजे मथां। हिकदम उठी सजदो कया, हिकदम उठी सजदो कया, तोड़े हुजां
Ah!